कजे saya bisa menyatu mukuai menjajengkan terkara cilean lagi itu tersidu secara kecandu priwai terkara penyidiara khasa mengenai cilean terpoi doakan तो असां उन्हनि सां को बि शिकायत न कयूं ये घड़ियों असां रहमत समझी गुज़ारण था चाहियूं असीं सोचूं पिया त अधिकार चवण लाइ पंहिंजा नेण किथे विछायूं पंहिंजा वार किथे विछायूं दुआ कयो त असीं किथे विछाए छॾियूं अहिड़ी ॻाल्हियूं न कयो विछाइजनि तव्हांजा दुश्मन असीं दुश्मन पंहिंजे तव्हांजा दुश्मनी जा भले न हुजनि पर दुश्मनी दिल अलाए केतिरा ई आहिनि इहो तव्हांजो ई उसरत आहे जीअं असां लाइ दुश्मनी दिलि पैदा कयो पर असां हींअर तव्हां सां लड़ाया आहियूं ख़बरदार असीं मिटनि माइटनि जी मुखालफ़तुनि खे मुंहुं ॾेई चुका आहियूं असांजे पुठि वरी लहे थो इहो तव्हां ॿुधी चुका आहियो पर उहो पंहिंजी ज़बान सां न ॿुधाइजो जेको असां ॿियनि खां ॿुधी चुका आहियूं बेगम साहिबा छॾियो हिन ॻाल्हि खे असांखे ॿुधायो त तमीर असांखे छा था करायो भलो नसीब मुंहिंजो सरकार एॾी उदासी चङी न आहे चङो वक़्तु गुज़री वियो आहे बाली बेगम साहिबा हाणे अचण खां इनकार न कजो असीं इंतज़ार ऐं उदासी बाली खे पंहिंजे घर खे खणो पर हाणे चाहींदासीं अचे त रुगो बाली अचे हा सरकार वाह जो ॻाल्हि कई अथव ऐं बाली बेगम सरकार खे रोकनि बि त इहे ई था न ऐं कुझु बि न कंदो इहा ॻाल्हि असां ॿुधण था चाहियूं त बाली बेगम जे माइट सां रोकण खां ई कमाए चुका आहिनि इहो सभु कुझु माफ़ करण ज़रूरत आहे पर असांजी बालीअ सां ॿुधाइण में बर्दाश्त न करे सघूं ऐं जिन सां असांजी बाली पर रखी आहे सरकार आख़िर को रस्तो सिवाय हिनजी ॿियो को बि रस्तो आहे त असीं बाली जे अचण जे रस्ते में हली था रहूं
अच्छा, खबर थे मीर साहब पाण ते सख्त काबिल है। अलाए ख़बर नहीं। ॾिसो ॻाल्हि हाणे मीर साहब खे तूं ई राज़ी करे सघें थी। कीअं पाणे ई ससुर हली वञा? न ईअं न, तूं सिधी हितां बॉम्बे वञ, हुते मीर साहब जे ख़ासि दोस्तनि खे चए पोइ तोखे बॉम्बे खां ख़ैबर वठी। केरु वठी ईंदा? मीर साहब जा दोस्त। पर मां कुझु ॿियो थी सोचां। छा थी सोचे? मां सोचां थी त मीर साहब मुंहिंजे बम्बई वञण वारी ॻाल्हि ते परेशान ऐं या तो फौरन हलाईंदा। जबरदस्त, तूं ईअं ई कर, तूं ख़ैरपुर वञी मीर साहब खां असांजी ख़ताऊं माफ़ कराए। तुंहिंजो चयो मीर साहब कीअं तारींदो? ऐं हा बाली, हिन भेरे खुलियल शादी जो ॻाल्हाइजां कयो आहे, छो त हिन भेरे हेॾा महीना थिया आहिनि तूं मीर साहब खां परे रही आहे। भले हू उदास ऐं परेशान थिया हूंदा, पर हू जुदाई सां सिखी विया त पोइ जुदाई साण अॻु तोखे ख़ैरपुर सां ईअं थिए जो मीर साहब जुदाई जो आदि थी वञे। हा माना तव्हां बाली हाणे असीं तव्हांखे चङी ॻाल्हि ॿुधाइण न आहियो आया। वो तव्हांजी ॻाल्हि न सम्झी, छा थियो आहे? मीर साहब बम्बई विया हुआ? जी विया हुआ। ख़बर हूंदव त छो? हा ख़बर आहे। ख़बर त हाणे छा थींदो? छा थींदो? जीअं तव्हां वारी वेल थियो हुयो। छा थियो मुंहिंजी भेण? मीर साहब तव्हां सां शादी करे छॾी हुई। मीर साहब बालीअ खे ख़ैरपुर वठी आया आहिनि ऐं असीं सम्झूं था त हाणे बालीअ बि असां पंहिंजी दिलि वधीक उदास करणु नथा चाहियूं। हू बादशाह माण्हू आहिनि, कंहिंजे चाहिण या न चाहिण जी परवाह न कंदा आहिनि। जेको बि चाहींदा आहिनि करे गुज़रंदा आहिनि। हा चाह आहे बि त अहिड़ी शइ